आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा 11 दहशतगर्दन खे मौत जी सज़ा जी मंजूरी ॾेई छॾी। सज़ा मिलियल दहशतगर्दन में ऐनुल्ला, नेक वली, फज़ल मनान, रहमत ज़ादा, ज़ैद मोहम्मद नेमतुल्ला, मिस्कीन ज़ादा, मोहम्मद रहमान, अजमतुल्ला, रखीम ऐं इकराम खान शामिल। ISPR मूजिब दहशतगर्द फौज सूधो कानून लागू कंदड़ इदारनि ते हमलनि में मुलविस आहिनि। 49 शहरनि ऐं 20 फौजी तोड़े पुलिस एहलकारनि खे शहीद कया वियो। फौजी अदालत पारां चइनि दहशतगर्दनि खे उमिरि कैद ऐं 11 खे मौत जी सज़ा ॿुधाई वई हुई। सुप्रीम कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जे दौर में LNG मुआहिदे बाबति जांच में देर जी रिपोर्ट नेब खां तलब करे वरिती। पेट्रोलियम ऐं गैस जे अघनि में वाध ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो आहे त अवाम जो नाणो लुटण लाइ वॾियुनि पघारुनि में मनपसंद माण्हुनि खे रखियो वियो। ॿुधायो वञे त क़तरी कंपनी सां LNG मुआहिदे दौरान शफ़ाफ़ियत जो ख़्यालु रखियो वियो या न। अदालत पारां पेट्रोलियम वज़ारत खां ऑडिट रिपोर्ट ते अमल दरामद बाबति रिपोर्ट पेश। सुप्रीम कोर्ट नैब जी कारकर्दगी ते बेइत्मीनान ज़ाहिर कंदे नैब चेयरमैन खे तलब करे वरितो। चीफ जस्टिस चयो आहे त नैब में अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे गैर कानूनी तरीक़े सां भर्ती कयो वियो। छा DG नैब जी मुक़ररीअ वारे मामले खे नैब चेयरमैन न ॾिठो आहे? पेट्रोल ऐं गैस ते वाधू टैक्स ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त नैब अमलदार चकर लॻाइण खां सवाइ को कमु न पिया कनि। को अहिड़ो केस ॿुधायो जंहिंखे नैब मुंतक़ी अंजाम ताईं पहुचायो हुजे। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत पारां इसाक डार जी तहवील में वरतल मिल्कियत जा तफ़सील तलब। नेब प्रोसिक्यूटर चयो आहे त मिल्कियत तहवील में वठण ख़िलाफ़ जवाबदार 6 महीननि ताईं अदालत सां राबितो करे सघे थो। जवाबदार इसाक डार तरफ़ां मिल्कियत खे तहवील वठण ख़िलाफ़ अञा ताईं को बि एतिराज़ न आयो आहे। नेब तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त इसाक डार ॼाणे वाणे अदालत आॾो पेश न थी रहियो आहे। पाकिस्तान में मौजूदु संदसि मिल्कियत विकिरो करण जी इजाज़त ॾिनी वञे। वज़ीर आज़म इमरान खान चूंडुनि में मुबैना धांधली जी जांच लाइ पार्लिमानी कमेटीअ जे सरबराह जे नाले जी मंजूरी ॾेई छॾी। पार्लिमानी कमेटी जो सरबराह बचाव वारो वज़ीर परवेज़ खटक हूंदो। कमेटीअ में हुकूमत ऐं ऑपोज़िशन जे 12 मेंबर्स खे शामिल कयो वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त मुल्की मईशत जो हिन वक़्तु बाईपास थी रहियो आहे। बाईपास जल्द कामयाब थियण खां पोइ मुल्की मईशत ट्रैक ते अची वेंदी ऐं पोइ डोड़ण शुरू कंदी। इस्लामाबाद में सेमिनार खे ख़िताब दौरान असद उमर चयो त मुल्क में पाणी जे मसइले खे हल करण लाइ समूरिन धुरिन खे किरदारु अदा करणो पवंदो। मईशत जे हवाले सां इस्लामाबाद सूधो मुख़्तलिफ़ शहरनि में 5 नॉलेज सेंटर्स क़ाइमु कया वेंदा। अमेरिकी शहर न्यूयॉर्क में सार्क कॉन्फ्रेंस जे इजलास दौरान भारतीय परॾेही वज़ीर सुषमा स्वराज पंहिंजी तक़रीर खां पोइ पाकिस्तान जो मौक़िफ़ ॿुधण बिना उथी हली वई। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी रद्द अमल ॾींदे चयो आहे त भारत जे रवैये सबबि सार्क कॾहिं बि अॻिते नथो वधी सघे। भारत जो रवैयो सार्क जे ख़िलाफ़ आहे। भारतीय परॾेही वज़ीर सुषमा स्वराज जो इजलास मां उथी वञणु मुनासिब न हो। शायदि तबियत ख़राब हुअसि। कराची जे अबुल हसन इस्फहानी रोड ते मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान 2 टारगेट किलर मारिजी विया। पुलिस मौजिब मारिजी वियल रेहान बंगाली पुलिस एहलकारनि ऐं शहरियुनि जे क़त्ल में मुलविस हो। कोरंगी में पुलिस मुक़ाबले दौरान हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस पेट्रोल पंप तां फुर वारे CCTV वीडियो में निशानदेही थियण बाद फोरू खे गिरफ़्तार करण लाइ कार्रवाई कई। हैदराबाद में गुम थियल नींगरी अरीश खे क़त्ल करण बाद लाश फिटो करण वारी CCTV फुटेज मंज़र आम ते अची वयूं। वीडियो में नज़र अची रहियो आहे त लतीफ़ाबाद वारे इलाक़े में बुरको पहिरियल औरत शॉपिंग बैग में बंदि कयल लाश विरान घिटीअ में फिटो करण बाद फरार थी वई। नींगरीअ जा वारिस केस दाख़िल कराइण लाइ B सेक्शन थाणे ते पहुतल। नींगरीअ जे वालिद चयो आहे त अरीश जे गुम थियण बाद ॿुधायो वियो त संदसि मोटरसाइकिल सां टकर थियो आहे। बाद में संदसि लाश मिलियो वियो। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में उमे रुबाब जे पीउ, चाचे ऐं ॾाॾे खे क़त्ल करण वारे केस जी ॿुधणी दौरान PPMPA सरदार चांडियो ऐं संदसि भाउ बुरहान चांडियो पेश। जवाबदार धुर जे वकीलनि पारां तयारी न हुअण सबबि ॿुधणी 12 अक्टूबर ताईं मुलतवी।
उमेर रुबाब चांडियो जो चवणु आहे त सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो पारां केस तां हथ खणण न खणण जी सूरत में धमकियूं मिली रहियूं आहिनि। सरदार चांडियो चयो त केस सां को बि वास्तो न आहे, असांखे फासाइण जी कोशिश कई पई वञे। ॾुकार सटियल थर में बुखा ऐं बीमारियुनि विघे गुलनि जहिड़नि ॿारनि जे फौत थियण वारो सिलसिलो रुकिजी न सघियो। सिविल अस्पताल मिठी में ॻोठ अरबाब एहसान फॉर्म जी रहवासी मोहम्मद माशूक जो 40 ॾींहनि जो पुटु फौत। 28 ॾींहनि में बुखा ऐं बीमारियुनि विघे फौत थियल ॿारनि जो अंग 46 थी वियो। केर बणजंदो एशिया कप जो चैंपियन? फैसलाइते दंगल में भारत ऐं बांग्लादेश मुहाॾो अटकाईंदा। ॿई टीमूं ट्रॉफी मारण लाइ नुंहुं चोटी जो ज़ोर लॻाईंदियूं। ये नाना पाटेकर ने जब बदतमीजी की मेरे साथ, जब मैंने इसकी कंप्लेन मैंने प्रोड्यूसर डायरेक्टर से की कि मुझे इस बंदे की हरकतों से बहुत परेशानी हो रही है, आप प्लीज़ उसको बोलिए दूर रहें मुझसे। हॉलीवुड खां पोइ बॉलीवुड में बि मी टू जो ट्रेंड। नाना पाटेकर जिनसी तौर हिरासां करण वारी तनुश्री दत्ता जे इल्ज़ामनि खे रद्द करे चयो आहे त इल्ज़ामनि जो कानूनी तरीक़े सां जवाब ॾींदुसि। सेट ते 100 माण्हुनि जे अॻियां हिरासां करण जो सवाल ई पैदा नथो थिए। भारतीय टीवी चैनल खे ॾिनल इंटरव्यू में अदाकारा तनुश्री दत्ता इल्ज़ाम हयो त 10 साल अॻु गाने जी शूटिंग दौरान नाना पाटेकर जिनसी तौर हिरासां करण जी कोशिश कई। डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर खे शिकायत करण बावजूदि को बि अज़ालो न थियो। गाने उर्वशी में अदाकार प्रभु देवा डांस कई हुई। ए आर रहमान जी मौसीक़ीअ सां तैयार कयल गाने के मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में डब कयो वियो हो।